गाढ़े जा दोस्तों, साथियों, नौजवानों, मजहर राहुल साहब, अशफाक चन्नड़ साहब, मनान शेख साहब, मुमताज शेख साहब, हबीबुल्ला पलीजो, यासिर जाखरो, असांजा सीनियर अगवान, अज का कौमी अवामी तहरीक में ॿीहर सरगर्म थींदड़ कुदरतुल्ला पलीजो साहब, शौकत पलीजो साहब, एजाज पलीजो साहब, मुझो वॾो भाउ सलीम अख्तर पलीजो, सहाफ़ी दोस्तों, आबादगारो, माण्हूअ सां वॾो मसइलो थींदो आहे जॾहिं हू उम्मीद विञाए वेहे, ख़्वाब न ॾिसी सघे। ख़्वाब नंढड़ो ॿार सोचींदो पियो आहे वॾो थींदुसि साइकिल वठंदुसि, नौजवान सोचींदो आहे त बाबा खे चवंदुसि त फटफटियो वठंदुसि, मोटरसाइकिल वठंदुसि। माण्हू सोचींदो पियो आहे त पंहिंजी जाइ ठाराईंदुसि, पंहिंजी झुगी, पंहिंजो टीहर गाटर जो घर, मसवाड़ जी जाइ मां निकिरंदुसि, पंहिंजा 2 ॿार ज़मीन जा खेड़ींदुसि, पंहिंजो नंढड़ो दुकानु हूंदुमि, पंहिंजे ॿारनि खे सेहतमंद, ख़ुशि ऐं आबाद ॾिसंदुसि। मुंहिंजो ई पुटु वॾो थींदो, न्याणी वॾी थींदी, आबाद हूंदा, ख़ुशि हूंदा, मूं ढव करे कोन खाधो आहे, ही मुंहिंजा बच्चा लंगड़ कोन हूंदा, इहे ढव करे खाईंदा। ख़्वाब आउं हींअर आयुसि पे त इलाही वक़्तु रहियो आहियां इरिगेशन जे बंगले ते गाढ़े में। मूं सोचियो पे सची बची थो ॿुधायां, जेके हिते गाढ़े में रहो था, अलाए तव्हां अहिड़ा ख़्वाब ॾिसो था या नथा ॾिसो। आउं ख़्वाब ॾिसंदो पियो आहियां, मूं हीअं अखियूं बंदि करे थोरी देरि घारे मां निकिरी सोचियो पे ही साम्हूं जी पटी आहे, छाड़ू समुंड जो निकिरी हेसिताणी पियो अचनि, समुंड, अरबी समुंड, इंडियन ओशन परियां बहीर हिंद ऐं अरबी समुंड, उन जे किनारे ते वेठा आहियो गाड़े में। मूं सोचियो त हिते जेकॾहिं घिड़ा गाड़े में, कुहारनि में, डांगाड़ीअ में, केटी बंदर में, बगाण में, ऐं हेॾां ई हलियो वञा दरिया जो बंदि ॾेई, हलंदो हलंदो वञी निकिरां घोड़ाबारी, ऐं घोड़ाबारी खां फिरी मुला मुला वर मां थींदो वरी साकरे हलियो अचां, ऐं इन सॼे तर में कुदरत मां जे वस में जेके शयूं आहिनि, जेके अलाह पाक जे वस में आहिनि, उन अलाह पाक उन कुदरत मां तव्हांखे उहे सभु शयूं ॾिनियूं आहिनि, गंज ॾेई छॾिया अथसि। अहिड़ी हवा, मथां समुंड, झुड़ालो मौसम, बहितरीन सरसब्ज़ ज़मीनूं, हेॾा केलनि जा फसल, कचे जा, मच्छू, साना,
झींगा होड़नि में चढ़ी वञो ऐं मच्छियूं भरे मोटी अचो। अंबार हुजनि पैसनि जा ऐं मुखाब में सोचो पे जीअरे अखियुनि सां खुलियल अखियुनि सां ॾींहं जो जागंदे जो ख़्वाब मुंहिंजो गाड़े में वञिजे। चईं 5-8 सालनि जूं ॿारड़ियूं हुजनि, छोकिरियूं सिंधी छोकिरियूं, फोनियूं चोटियूं वधियूं पियूं हुजनि में रबड़ बैंड पियो हुजे, कुलनि ते किताबनि जा थेला हुजनि, स्कूल मां 2 दर्जे मां 3 दर्जे मां पढ़ी पंध पंहिंजे घरनि में वेंदियूं हुजनि। ॿार हुजनि छोकिरा, थेला किताब साइकिलुनि ते ईंदा हुजनि, मोटर साइकिलुनि ते ईंदा हुजनि, कॉलेज हुजनि, उन्हनि जे अॻियां वॾा लॉन लॻा पिया हुजनि, उन्हनि पार्कनि में ॿार राति जो पढ़ंदा हुजनि। मर्द मोटर साइकिलुनि वारा गाॾियुनि वारा हुजनि, उन्हनि जा दुकान ईअं कचा न उन्हनि जा पका दुकान हुजनि। मायूं साना पैक कंदियूं हुजनि, झींगा पैक कंदियूं हुजनि, मच्छी पैक कंदियूं हुजनि, टमाटा पैक कंदियूं हुजनि, पैकेजिंग जी सनत में हुजनि। वॾी उमिरि जूं मायूं नौकरियूं कंदियूं हुजनि, स्कूलनि में पढ़ाईंदियूं हुजनि, हिते फैक्ट्रियूं हुजनि, हा इंडस्ट्रियूं हुजनि, हा मर्द उन्हनि सनतुनि मिलुनि में कमु कंदा हुजनि, हा न्याणियूं ऐं ॿार ऐं छोकिरा शाम जो पसार करे के पार्क जे कुंड में वञी विहनि, हा उते 5 छोकिरियूं वेही प्लान ठाहींदा त गाड़े मां निकिरी पुठते कराची ऐं इस्लामाबाद ऐं लाहौर ऐं दुबई ऐं अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया पढ़ण वेंदासीं। तव्हांजा बच्चा सेहतमंद हुजनि, अस्पताल में दवाऊं हुजनि, टुका हुजनि, वैक्सीन हुजनि, स्कूलनि में उस्ताद हुजनि, लेबोरेटरीज़ हुजनि, इल्मु हुजे, माण्हुनि जे चेहरनि ते ख़ुशियूं हुजनि, अखियूं डरा ॾेई वियल न हुजनि, अखियूं चमकंदड़ हुजनि, वार विखिरियल न हुजनि, वार धोतल हुजनि, माण्हुनि जे चेहरनि ते ॾुख ऐं तकलीफ़ न हुजे, मुल्क हुजे, घर में लंघण बचा न हुजनि, बीमार माऊं ऐं ज़ालूं ऐं भेनरूं न हुजनि, घरनि में ट्रक हुजनि, ख़ुशियूं हुजनि। इहो ख़्वाब थी सघियो थे, इहो मुमकिन हो, इहो मुमकिन आहे। बांग्लादेश में ईअं आहे, इंडिया जा जेके सामूंडी किनारा आहिनि उते ईअं आहे, दुबई जेको सामूंडी किनारो आहे उते ईअं आहे, मलेशिया जेके सामूंडी किनारा आहिनि, लंका बि वञी ॾिसो, बाली वञी इंडोनेशिया जी ॾिसो, मिस्र जो समुंड ॾिसो, परे जी ॻाल्हि कोन पियो कयां, उहे बि अरब ऐं मुस्लमान मुल्क आहिनि। मिस्र जो वञी ॾिसो, शर्मुल शेख, मलेशिया, इंडोनेशिया, बांग्लादेश मुस्लमान मुल्क, माण्हू ख़ुशि, रोज़गार, ऐं तव्हां वटि छा आहे? बुख, मंशात, नशा, जहालत, पढ़ाई जी तबाही, फैक्ट्रियूं ऐं इंडस्ट्रियूं आहिनि कोन, लठ जो ज़ीपट आहे, मारूं आहिनि, कब्ज़ा आहिनि, जेके ज़मीनूं तव्हां जूं अरबे रुपयनि जूं हुयूं से तव्हां खां भुगड़नि मुठ ते वठी 5 एकड़ 10 एकड़नि ते कब्ज़ो करे पोइ हुन मां 100 एकड़ 500 एकड़ ठाहे वॾेरा सेठ अरबपति खरबपति खाता मटाए कूड़ा खाता रखराए हज़ारे लखे एकड़नि जा मालिक बणिजी विया। MNA MPA वज़ीर नाज़िम सेनेटर सभु चोर, उन्हनि सभिनी तव्हांखे इस्तेमालु कयो, तव्हांखे ठपे ते ठपा तीर पे ठपा कराए, तव्हांखे भरे पोलिंग स्टेशन ते पहुचाए, मायूं मर्द उन्हनि खां ठपा हणाए 5000 10,000 में वोट ख़रीद करे, तव्हांजे ॻोठ जो को चङो मुड़ुसु ख़रीद करे
उन्हनि जे आड़ में तव्हां सम्झो त असीं सौदो पिया कयूं। माण्हू 60 रुपए जो कबाब डबो रोटी वठंदो आहे, तॾहिं बि चेक कंदो आहे अबा डबो रोटी ताज़ी आहे, बंदि ताज़ो आहे, धप त कोन करे वियो आहे, कबाब ताज़ो आहे, बेदो विधो अथईसि कोन विधो अथईसि, चटणी सुठी आहे थोरी वधीक विझी ॾे। 60 रुपए में डबल रोटी, 100 रुपए में, 80 रुपए में, 30 रुपए जा पकोड़ा बि चवंदा आहियो त ताज़ा ठहिया आहिनि या रातो का आहिनि, सुबुह वारा आहिनि। पर पकोड़नि जो हिसाब कंदड़, गुटके जी थैलीअ खे थोरो थोरो बचत सां ख़र्च करे 3 खुराकूं ठाहींदड़, सिगरेट जे फूक सां अधु सिगरेट पी अधु बचाए रखंदड़, कट चांहि पी 30-40 रुपया बचाईंदड़ सिंधियुनि, 30 रुपए जी कट चांहि जा पैसा बचाया, गुटको ऐं सिगरेट बचायो, पकोड़ा ताज़ा खाधा, सुज़ुकी ऐं बस जो भाड़ो अधु बचायो या घुसायो, ऐं अरबे रुपयनि जो समुंड, ज़मीनूं, पाणी, वसीला मुफ़्त में ॾेई छॾिया। कहिड़ो सौदो कयो अथव? कहिड़ा कामयाब कारोबारी आहियो जो पंहिंजो वतन, पंहिंजी ज़मीन, पंहिंजो समुंड, पंहिंजो दरिया, पंहिंजो पाणी मुफ़्त में ॾिनो ऐं गुटकनि ऐं पकोड़नि ऐं पाननि जे हिसाबनि ते लेखो पिया कयो त 10 रुपया मुंहिंजा तोड़ा थियनि था, 20 रुपया मुंहिंजा तोड़ा हुआ, 10 रुपया ॾिना अथई, अञा 10 रुपया रहियल आहिनि। कहिड़ा क़ाबिल माण्हू आहियो, कहिड़ा होशियार माण्हू आहियो। हिते जिते इंडस्ट्रियूं हुअणु खपनि उते लोड शेडिंग आहे, उते बुख आहे, उते तव्हांजी मर्ज़ी जेॾी महिल वणेनि किथां बि को माण्हू हाणे MP MLA करे सघनि। छो नथो को उते मलाह, को ख़ासकेली, को सोलंगी, को हदियो, को बगाड़, को लाशारी, उहे MLA MP नथा थी सघनि। MLA MP या ठटे जी ॿी कुंड खां ईंदो, या को टपी ईंदो, या को लाड़काने कराची या नवाबशाह मां ईंदो, वॾेरा तव्हांजा अघ ॿोले तव्हांखे ख़बरचार ॾियण खां सवाइ तव्हांजो सौदो करे ईंदा। बाबा हलियो, कंहिंखे 5 मोटरसाइकिलूं मिलंदियूं, कंहिंखे कार मिलंदी, कंहिंखे 5 नौकरियूं मिलंदियूं, तव्हीं ओड़े जा ओड़ा, तव्हांजो सौदो थी वियो, तव्हीं बेख़बर, तव्हीं अणॼाण, तव्हां जूं ज़मीनूं ठटे ऐं सिजावल जूं हलियूं हुयूं, तव्हां लातालुक आहियो। मां बि रोअण खां सवाइ थञ कोन ईंदी आहे, न लायुसि। मां बि रांभाड़ खां सवाइ ॿार खे मानी कोन ईंदी आहे। मां बि ॿार जे रोअण खां सवाइ मथसि राति जो मच्छरनि पटण ते चादर कोन विझंदी आहे। तव्हीं कुझु ई कोन था त सरकार तव्हांखे कुझु छो ॾे। तव्हीं माच कयो वेठा आहियो त सरकार तव्हांजी ॻाल्हि छो ॿुधे, छो ॿुधे? तव्हीं ख़ुशि लॻा पिया आहियो, ख़ुशि कोन आहियो, पर तव्हांजी माठ मां लॻे। चवंदा छा आहिनि, शादी थींदी आहे न, पोइ छोकिरी खे चवंदा आहिनि त फलाणी पुटु धीअ फलाणी तोखे फलाणो पुटु फलाणो क़बूल आहे, पोइ छोकिरी माठ हूंदी आहे ईअं। पोइ चवंदा आहिनि, उर्दू में चवंदा आहिनि ख़ामोशी नीम रज़ामंदी, माठ मन अधु राज़ी हुअणु। तव्हां जेके ॻाढ़े जा माण्हू आहियो, तव्हां जेके ॿुहारा जा, साकरे जा, केटी बंदर जा माण्हू आहियो, उहे जॾहिं माठ आहियो त हू तव्हांखे कुझु छो ॾियनि? जॾहिं ताईं चुप आहियो, तव्हांजी ज़मीन वञे तव्हीं चुप, तव्हांजो समुंड वञे तव्हीं चुप, तव्हांजे केटी बंदर जो प्रोजेक्ट ख़तमु थी वियो तव्हीं चुप, केटी बंदर तबाह थियो वञे, वीर चढ़ियो वञे, तव्हांजूं ज़मीनूं ॿुॾियो वञनि, छो नथो डाइक ठहे, छो नथा बंद ठहनि जूं माण्हुनि जूं ज़मीनुनि में वीर जो खाराठो पाणी न अचे? पैसा त अरबे रुपया आहिनि ठटे जी बजट में, छो नथो तव्हांजो तहफ़ुज़ थिए? तव्हांखे पाणी छो कोन थो मिले? हींअर त कहिड़ी दरिया में पाणी आयो आहे, सॼो साल तव्हांखे पाणी कोन मिलंदो आहे, तव्हीं माठ आहियो। तव्हां कॾहिं ॻाढ़े खां ॿुहारो वेंदड़ रस्तो बंदि कयो हुजे, हज़ारे माण्हू निकिरी आया हुजनि अयाज़ लतीफ़ पलीजे जे चवण ते, न, ॻाढ़े जे कंहिं मक़ामी माण्हूअ
के शागिर्द के अगवान के मज़ूर जे चवण ते हज़ार माण्हू अचनि ऐं गाड़े खां ॿुहारा जो रस्तो बंदि करे छॾीनि। कोई करीमदाद पुलिस वारो भले पियो हकलू करे पर तव्हां रस्तो न खोलियो तो करीमदाद छा कंदो? हज़ार माण्हू अची वेही रहनि, एएसआई छा कंदो? एसएचओ छा कंदो? एसपी छा कंदो? वज़ीर छा कंदो? हज़ार माण्हू चवनि त असांखे हिते स्कूल खपनि, कॉलेज खपनि, नौकरियूं खपनि, ज़मीनुनि लाइ पाणी खपे, असांखे हिते पंहिंजे बचनि लाइ अस्पताल खपे, न्याणियुनि लाइ अस्पताल खपे। हज़ार माण्हू अची वेही रहनि, छा कंदा? माण्हू जॾहिं उथंदा आहिनि, माण्हुनि खे पुलिस छा कंदी? इंतज़ामिया पुलिस वारा ख़ुशि थींदव, पुलिस वारा ज़ाहिर कोन कंदा, ड्यूटी हुननि जे दिलि में छरंदा। डीसी बि ख़ुशि थींदो, बज़ाहिर ख़ुशि कोन थींदो, चवंदो कोन। एसएसपी डीसी ख़ुशि थींदा त बाबा तइलीम लाइ हिन ज़िले जा माण्हू उथिया आहिनि। थर जा के माण्हू तालीम लाइ निकिरनि, के ख़ैरपुर जा निकिरनि, के कंदकोट जा, के शहदादकोट जा माण्हू ऑफिसर ख़ुशि थींदा, पढ़ियल माण्हू ख़ुशि थींदा। असां हिमत कोन कई, नौजवान निकिता आहिनि पंहिंजे इल्म लाइ, ही नौकरियूं विकामनि पयूं। पब्लिक सर्विस कमीशन में बाज़ार खुलियल आहे। 70 लख में एएसआई जी नौकरी, जेको 70 लख में एएसआई थी ईंदो सो साल में 70 लख कढण जी कोशिश कोन कंदो। कीअं कढंदो? हिनखे बद हितां मोटरसाइकिल फरजंदी, 4 ॼणा बदिजी वेंदो, उन 4 ॼणनि खां 50-50 हज़ार लख वठंदो। कंहिं पाड़े में फुर थींदी उतां 5 लख वठंदो। ईअं ई पैसा कढंदा न, ॿियो कीअं कढंदा? इरिगेशन 3 करोड़, एक्साइज 3 करोड़, 5 करोड़ ईटीओ, हर जाइ ते नौकरियुनि जा अघ आहिनि, नौकरियूं विकामनि पयूं। ही 5 खां 15 ग्रेड वारा मुलाज़िम, इंटरव्यू टेस्टूं, नौकरियूं आहिनि कोन। एनटीएस में वाइदो थियो त जेके टीचर ईंदा उन्हनि टीचरनि खे सभिनी खे 31 जुलाई ताईं नौकरियूं मिलंदियूं, कोन मिलियूं। हज़ार शागिर्द, हज़ार कैंडिडेट रहिजी विया, नौकरियूं न मिलियूं। ही 5 खां 15 ग्रेड वारा वेठा आहिनि, ही जेके पघारुनि में इज़ाफ़े लाइ बजट लाइ उहे वेठा आहिनि कराची में, उन्हनि खे लखियूं पियूं लॻनि, पादर पिया लॻनि। छो? हुकुमराननि खे ख़बर आहे सिंधियुनि खे 2 लपाटियूं हणंदासीं, 2 ॾींहंनि खां भॼी वेंदा। हुननि खे जे ख़बर हुजे त सिंधी बीहंदा, तोड़ कंदा, ॼमी बीहंदा, साज़िशूं थींदियूं, धोखा थींदा, तॾहिं बि हथु कोन कढंदा। आउं हथु कढंदो? आउं वञी वेही रहां। गाड़े में मुंहिंजी फैक्ट्री आहे, हिते को मुंहिंजो केलनि जो बाग़ आहे, हिते को मुंहिंजा साना था मरनि, हिते को मुंहिंजा होड़ा था हलनि, हिते को मुंहिंजो कारोबार आहे। छा आहे हिते मुंहिंजो? का शइ कान्हे, कुझु कोन्हे। को हिते वेठो आहे, केॾी महिल मक़सूदे वेठो आहे, केॾी महिल बदीन, केॾी महिल लाड़काणे, केॾी महिल कंदकोट। का सरकारी गाॾी में थो अचां? को तव्हां हिते अचण लाइ मूंखे पेट्रोल विझाए ॾिनो आहे? को हिते अची पंहिंजी ॻाल्हि पियो कयां त हैदराबाद खे आबाद कयो, हिते ॻाढ़े जी ॻाल्हि पियो कयां न। ॻाढ़े में मुंहिंजो, हूअं त सिंध सॼी मुंहिंजी आहे, पर ॻाढ़े में मुंहिंजो को कारोबार, को कमकार आहे छा? को कोन्हे। पर आउं सम्झां थो, इहा मुंहिंजे मथे जी भरी आहे, सिंध सॼी मुंहिंजे मथे जी भरी आहे। नारे पलीजो, सॼी सिंध पाण सभिनी जे मथे जी भरी आहे। असीं सॼे सिंध खे मथे जी भरी सम्झूं ऐं तव्हीं पंहिंजे शहर ॻाढ़े खे मथे जी भरी नथा सम्झो। असांखे वार जी तकलीफ़ थी थिए, कंदकोट जी तकलीफ़ थी थिए, धाड़ेल पिया हलनि। असांखे थर जी तकलीफ़ थी थिए, बचा लंघड़नि। असांखे वार जी तकलीफ़ थी थिए, असांखे नारे जी ऐं कोहिस्तान जी अछड़े थर जी तकलीफ़ थिए। तव्हीं ॻाढ़े में वेठा आहियो। ॻाढ़ो माना तव्हांजो पंहिंजो बुत, उन बुत जे विचूं हले पियो, उन चिची पई हले, विछाई पई हले, उन ते को नांग फण खणी आयो आहे। तव्हां मथां वेठा लेटिया पिया आहियो, जा वेठा पियो, विचूं भटू मथां चढ़ी आयो आहे। ही तव्हांजी ज़मीन आहे, समुंड तव्हांजो आहे। समुंड तव्हांखे कंहिं लिखी कोन ॾिनो आहे, समुंड तव्हांखे सिंध सूबे कोन ॾिनो आहे, सिंध सूबे कोन ॾिनो आहे। त सिंध हुकूमत ठही, हुनजी इंतज़ामिया सेक्रेटरेट मां वेही लिखो। सिंध सेक्रेटरेट में मीटिंग थी वज़ीर आला जी, उते चई अबा मुराद अली शाह चयो अबा समुंड ॾिनोसीं ॻाढ़े वारनि खे। पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत समुंड तव्हांखे कोन ॾिनो आहे, समुंड तव्हांखे कुदरत मां ॾिनो आहे। समुंड हज़ारे लखे सालनि खां तव्हांजे ॾाॾनि, पर ॾाॾनि, तड़ ॾाॾनि जो हो।
ऐं अॼु तव्हांजो आहे। उन समुंड खे इस्तेमालु करण जो तव्हांखे हक़ कोन्हे। उन समुंड में झींगा बच्छूं ऐं साना मारण जे लाइ बि तव्हां ते 1000 पाबंदियूं आहिनि। उन समुंड जे आसपास तव्हांजूं ज़मीनूं ॿिया कराचीअ जा ऐं ॿियनि सूबनि मां ईंदड़ वापारी वठी विया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे आसपास ज़मीनुनि जा खाता मटिजी चुका आहिनि, तव्हांजूं आहिनि ई कोन। तव्हीं कंधार थियो पिया हलो, तव्हांजे पासे दंग जूं ज़मीनूं विकामी वयूं आहिनि। करप्शन करे हितां खरबे रुपया खाई विया आहिनि। हिन इलाइक़े जा तव्हीं वञो था वॾेरे जे बंगले ते, चओ था चांहि पियारी, बिस्किट खाराई, पटे वाली जो ऑर्डर ॾिनई, मोटरसाइकिल ॾिनई, मोटरसाइकिल ऐं पटे वाले जो ऑर्डर ॾेई तव्हांजा खरबे रुपया खाई विया आहिनि। खरबे रुपया तव्हांजे हिननि बचनि जा खरबे रुपया खाई विया आहिनि। तंहिंजे करे ॻाढ़े वासियो, हीअ जेका सिंध जे ज़मीनुनि जो विकिरो पियो थिए ऐं कब्ज़ो ऐं नीलाम पियो थिए, हीअ जेको सिंध जो पाणी वञे पियो, हीअ सिंध में जेका मेरिट जी तबाही आहे, हीअ जेका सिंध में करप्शन जो अज़ाब आहे, हीअ जेको सिंध में अमुन अमान तबाह कयो वियो आहे, इन जो हिकिड़ो ई मक़सदु आहे। इन जो मक़सदु आहे सिंधी हीअं पिन था वठनि, सिंधियुनि जे हथ में किश्तो हुजे, सिंधी माउनि जे हथ में किश्तो। अब बेनज़ीर वारा पैसा आया कोन आया, ईंदा पैसा आया, हल हल कतार में बि लठ जो ज़ीप पट मोचणा विया। हूअं ग़ैरती आहियूं, हूअं को माण्हू अची लंघे, अब असांजे घर मांदा छो बीठो आहीं, हल हिते जो बीठो, हल असांजे ॻोठ मथो गाड़ो छो लंघे। हाणे जंहिंखां घर जे अॻियां चओ था घर जे अॻियां छो बीठो आहीं, मथे जो गाड़ो छो बचियो आहीं, हेॾा असांजा घर आहिनि, हेॾा छो आयो आहीं। उहे वरी घर जूं सभु मायूं खणियो MCB ऐं UPL ऐं अलाइड बैंक ते इनकम सपोर्ट प्रोग्राम जे लाइ पिनण लाइ बीठा आहियूं। ओॾा परदा पिया कयूं, गैरत पिया खाऊं, ओॾा वरी ओ मायूं हिते माई शइ माई आहे का, माई सभु घर लिकियूं वेठियूं आहिनि। इहे मायूं कहिड़ी तारीख़ ज़ाहिर थींदियूं, जहिड़ी किस्त ईंदी। मायूं ईअं वाड़ियूं पयूं आहिनि जी कुकड़ कासाई वटि वाड़ी पई आहे, कासाई छा कंदो आहे, कुकड़ मंझि पई आहे, हे हमरा आयो बाबा 1.5 किलो गोश्त ॾे, हीअ ॾिसण खां सवाइ हथु विझंदो, हथु विझी हीअ हिकिड़ी कुकड़ कढी, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर, पाण ज्यादा कयूं। अबा किस्त आई, कढ माई खे अंदरां, हल अबा बैंक जी लाइन में वञ, 5000 रुपया वठ। हू चाहिनि था त तव्हां वटि रोज़गार न हुजे, फैक्ट्रियूं हूंदियूं, तव्हांखे लख लख पगार मिलंदी, तव्हीं आबाद थींदो। हू चवनि था न, ही 10,000 लाइ पिननि। पैसा पंहिंजा आहिनि, पैसा हुनजे पीउ जा कोन, MNA MP सेनेटर जा पैसा तव्हांजा आहिनि। उहे तव्हांजा पैसा तव्हां खां अरबे रुपया खसे, तव्हांखे 10,000 जी किस्त था ॾे। तव्हीं ख़ुशि आहियो अरबे रुपया खसे 10,000 जी किस्त वठनि। तंहिंजे करे सिंध वासियो अब आनियूं न ॾे, आनियूं ॾींदड़ पोयां कई माण्हू माराए छॾिया आहिनि। माई यादि अथव न, पोयां हिकिड़ो आनियूं ॾियण वारो बीठो, हा यादि अथव कंहिंखे आनियूं ॾेई मारायूं? हा सर। केरु? बेनज़ीर साहिब खे पिंडीअ जलसे में पोयां हिकिड़ो बीठो ते इशारा पे कया। तंहिंजे करे ॻाढ़े वासियो आउं त हलियो वेंदुसि, वरी हलियो वेंदुसि के दादू, के शाहपुर चाकर, के बदीन को, वरी साल ॾेढ खां पोइ मोटी ईंदुसि। हींअर आयो हुउसि ॿुहारा हबीबुल्ला जे ॻोठ में आयो हुउसि, आउं वरी 6 महीने साल वरी मोटी ईंदुसि। वरी मोटी अचां त वरी अहिड़ा बीठा हूंदसि, अखियूं डरा ॾिनल, बासराटियूं निकितल, वार विखिरियल, पेरनि में छिनल जुतियूं, खरबे रुपयनि जो समुंड, खरबे रुपयनि जूं ज़मीनूं, कराची बॉर्डर ते दरिया, सिंधु दरिया, अफगानिस्तान में दरिया ई कोन्हे, अफगानिस्तान सॼे मुल्क में दरिया कोन्हे, तव्हांजे दरिया किनारे ते बि वहे। भाॻनि वारा आहियो, हितां दरिया एॾा समुंड ऐं पाण पिनूं पिया, पाण बुख पिया मरूं। दरिया ऐं समुंड जे हूंदे अयाज़ लतीफ़ पली जो बुख में मरे, बचा लंघड़नि, रोज़गार आई कोन्हे। दरिया ऐं समुंड मां माण्हू खरबपती थी वेंदा आहिनि, दरिया ऐं समुंड माण्हुनि खे अॾे करींदा आहिनि, पाणीअ जी लप ढुक माण्हू खे अॾे करींदो आहे। तव्हां वटि दरिया आहे ऐं समुंड आहे, पर तव्हां करप्ट हुकुमरान चूंडिया आहिनि, तव्हां 2 नंबर ऐं ठग हुकुमराननि खे
बादशाह बणायो आहे ओॾी महिल हलो 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 11 4 बजे पोलिंग ख़तम थी हला मामासी जन्नत सकीना हल वलू हल हल टपो हल टपो टपो हणियो पंहिंजी क़िस्मत खे सील करियो पंहिंजे क़िस्मत जे चपनि खे सुबियो अचो पंहिंजे क़िस्मत जे दिलि में तीर ठोकियो अचो पोइ 5 साल वेठा पिनूं 5 साल वेठा रांबाड़ कयूं हिकिड़े ॾींहुं सौदो करे पोइ 5 साल अज़ाब में पिया आहियूं हाणे आउं त हितां इलेक्शन कोन थो विढ़ा जो चवां पियो विढ़ंदो हुजां त पोइ तव्हीं चओ बाबा अयाज़ लतीफ़ अली जो पाण उमेदवार आहे गुज़िरियल इलेक्शन में तव्हां विढ़ियो आहे पोइ सिंधी पाण चवंदा न बाबा पंहिंजो पेट जो सूर आहे अयाज़ पली जो पाण तां बीठो आहे पुटु बीठो आहे ज़ाल बीठी आहे भेण बीठी आहे सौटु बीठो आहे उनजो पेट जो सूर आहे तॾहिं चओ थो मुंहिंजो कहिड़ो पेट जो सूर आहे ऐं चओ थो हीउ बीहे ऐं चओ थो हीउ बीहे सदर साहिब असांजो हीउ बीहे हबीबुल्ला बीहे तव्हीं बीहो मुर्तज़ा बीहे हीउ बीहो सभु बीहो तव्हीं बीहो न तव्हांखे पाण बीहणो ई कोन्हे तव्हांखे अरबपति वॾेरो चूंडणो आहे खरबपति पोइ हुनजे बंगले ते वञिणो आहे पोइ पुछा करणी आहे अबा शफ़ी ईअं पोइ बंगले ते वञिणो आहे पोइ पुछा करणी आहे पोइ पुछणो आहे अबा साहब आहे जे साहब कराची आहे कॾहिं ईंदो मथे हफ़्ते ईंदो पोइ वेही मूं दरख़्वास्त ॾिनी हुनजी छा जे साहब वियो ई कोन्हे कराची साहब इस्लामाबाद वियो ई कोन्हे नौकिरियुनि ते बैन लॻल आहे लिस्ट में पहिरीं में तुंहिंजो नालो कोन हो ॿी में विझराईंदुसि इन आसरनि में हलाए 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 तव्हांजी जड़ कढी छॾी बेरोज़गार दर बदर ख़ाक बसर इहे त ख़ुदा जो शुक्र कयो जो सौटूं मासा तूको फाटूं घर में अथव जिन सां संगावती थियो वञे जे सौटूं मासा तूको फाटूं त पाण सभु लंघण बुझूं ऐं छड़ा बि घुमूं पिया संग बि केरु न ॾे पाण धिका जलंदे कट चांहि वारा पैसा बि न हुजनि तंहिंजे करे कुदरत मां जेके तव्हांखे शयूं ॾिनियूं आहिनि इहे संभालियो पाकिस्तान जे हुकुमराननि जो सिंध सां को तालुक कोन्हे पाकिस्तान जो जेकी हुकूमत अचे थी शहबाज़ शरीफ़ जी हुजे आसिफ ज़रदारी जी हुजे इमरान ख़ान जी हुजे उन खां अॻु में कंहिंजी ज़ियाउल जी हुजे परवेज़ मुशर्रफ जी हुजे सिंधी उन्हनि लाइ ठिकीअ ते नालो ई कोन्हे चवंदा आहिनि अधो इश्क में अधो अधीअ खे ख़बर न का 4 सिंधी पिया टिपालियनि वफ़ाक़ में हीअं कयो वफ़ाक़ जो को वास्तो ई कोन्हे उहे चवनि था बाबा ठेकेदार ईंदो आहे न DC कंहिंसां ॻाल्हाईंदो आहे ठेकेदार सां नाज़िम कंहिंसां ॻाल्हाए ठेकेदार पैसा ॾेई वेंदो आहे ठीको खणी वेंदो आहे जीअं वणेसि थी वञी करे तव्हांजो ठेकेदार आहे आसिफ अली ज़रदारी उहो तव्हांजे लाइ एवज़े में बिलावल जी वज़ारत उज़्मा वठे पियो हाणे सिंधी वञी धूड़ पाइनि सम्झो वञेनि ज़मीन वञेनि वसीला वञेनि हुनखे खपे बिलावल वज़ीर आज़म पोइ तव्हीं वरी टिपंदो जे बिलावल वज़ीर आज़म थी वञे इतफ़ाक़ सां मूंखे ख़बर आहे गाड़े में तव्हीं राति जो जुलूस कढी टिपा ॾींदा कोन ॾींदव तव्हां मां के ॼणा टिपा ॾींदा गाॾी में चढ़ण अॻियां जुलूस कढा वेंदा अबा बिलावल थी वियो बेनज़ीर जो पुटु असांजी सिंध राणी जो पुटु पोइ वरी ॿिए ॾींहुं बिलावल वज़ीर थींदो ओथ खणंदो या नवाज़ शरीफ़ वज़ीर थी ओथ खणंदो या इमरान ख़ान ॿिए ॾींहुं वरी तवी ते पिनंदो वेठा पाण वेठा लचूं खाईंदासीं धका पिया झलींदासीं खटारी बस में वेठा हूंदासीं ॿ 4 लंघण हूंदा इहो सोचो था तव्हांखे मिलियो छा को माण्हू ॿुधाए हिते 20-25 सालनि में ॻाढ़े खे ई मिलियो आहे ठटे खे ई कुझु कोन मिलियो आहे तंहिंजे करे महिरबानी कयो ॿार कोन मञींदो न पोइ चइबो आहे महिरबानी करे ॾाओ थी अलाह खे मञ बादशाह पीर जी ढोई अथई सम्झो सिंधियो मुंहिंजो कमु आहे तव्हांखे वञी लोॾण केॾो बि लोॾियां उथणो तव्हांखे आऊं रड़ियूं कूकूं करे सघां थो अपीलूं करे सघां थो लोॾे सघां थो जाॻाए सघां थो जाॻणो मिली तव्हांखे चवंदा आहिनि अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त घोड़े खे तलाउ ताईं वठी वञी सघो था पाणी पीआरण लाइ तलाउ ताईं वठी वेंदो अॻियां पाणी तलाउ ते घोड़े खे पाण पीआरणो आहे घोड़े खे पाणी असीं कोन था पीआरे सघूं वात में थोरी तंहिंजे करे तव्हांखे आउं जाॻाइण निकितो आहियां जेकॾहिं जाॻणु चाहियो जो दे उसका बि भला जो न दे उसका बि भला जेको जाॻणु चाहे थो ठीकु न त सिंध तबाह ऐं बर्बाद आहे वधीक तबाह ऐं बर्बाद थींदी सिंध जो अहिड़ो हशर ई कंदा सिंध जो अहिड़ो हशर कंदा जो पाण त रुॻो हींअर इनकम सपोर्ट लाइ मायूं पियूं पिननि पाण ईंदड़ दौर में पाण सभु पिनंदासीं पाण सभिनी जे हथ में पंहिंजे बचनि जे हथ में किश्तो हूंदो ज़मीनूं सिंध जूं सभु खणनि पिया ॿियनि सूबनि मां ॿियनि मुल्कनि मां माण्हू अचनि पिया त सॼियूं सिंध जूं ज़मीनूं खणनि पिया सिंध जूं समूरियूं ज़मीनूं खणी वेंदा सिंध जो समूरो पाणी खणी वेंदा सिंध जा समूरा गैस पेट्रोल तेल सभु खणी वेंदा पाण खे कुझु कोन मिलंदो तंहिंजे करे सिंधियो बेदार थियो
उथी खड़ा थियो, सुजाग थियो, तयार थियो, हौसला कयो, कदम वधायो, हथ ऊंचा कयो, गांठ उभा कयो, मुक़ाबले जी तैयारी कयो, पुरअमन जदोजहद जे मैदान में लड़ण लाइ हिक ॿिए जा पुठा ठपरियो, हिक ॿिए खे हिम्मत ॾियारियो, हिक ॿिए खे शुजात कयो ऐं सुन खे तब्दील कयो।